नाज़रीन रिपोर्ट शामिल कंदा हलूं खानपुर महर मां। एसडीएन न्यूज़ जे रिपोर्टर नवाब अली मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़ खानपुर महर यूनियन काउंसिल वाही घोटो में मुस्तहिक माण्हुनि में हैंड पंप्स विरहाइण जो सिलसिलो जारी। लुंड, शर, गॾाणी, मलिक, मंगड़हार ऐं ॿियनि ज़ातियुनि में 50 खां वधीक माण्हुनि में नलका तक़सीम कया विया आहिनि ऐं ॻोठ मवाली खान शर, ॻोठ हाजी मज़ार मलिक ऐं ॿियनि ॻोठनि में नेकाल ऐं रस्तनि जे आमदोरफ़्त खे बहितर करण लाइ 30 खां वधीक आरसीसी पाइप ॾिना विया आहिनि ऐं कुझु ॾींहं वधीक ॻोठनि खे सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। यूसी चेयरमैन वाही घोटो एडवोकेट मुश्ताक अहमद लुंड ॿुधायो त असां हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी, तॾहिं हमेशह दिलनि में यादि आहे।